अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। जस्टिस अमीनुद्दीन वफ़ाक़ी आईनी अदालत जो पहिरियों जस्टिस मुक़रर। जस्टिस अमीनुद्दीन अॼु ऐवान सदर में उहिदे जो हलफ़ खणंदो। हलफ़ बरदारी खां पोइ जस्टिस अमीनुद्दीन आईनी अदालत जे 6 जजनि खे हलफ़ खणाईंदो। चीफ जस्टिस अॼु फुल कोर्ट इजलास तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट जे 3 जजनि 27 आईनी तरमीम ते चीफ जस्टिस खे ख़त लिखियो हो। ख़त लिखंदड़नि में जस्टिस मंसूर शाह, जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस सलाउद्दीन पंवर शामिल। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मिनल्ला उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। आर्मी एक्ट तरमीमी बिल मंजूरी लाइ अॼु सेनेट में पेश कयो वेंदो। सेनेट इजलास कुझु देर में चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत हेठि थींदो। दिफ़ा वारो वज़ीर ख्वाजा आसिफ आर्मी एक्ट तरमीमी बिल 2025 सेनेट में पेश कंदो। गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबली आर्मी एक्ट तरमीमी बिल जी मंज़ूरी ॾिनी हुई।